لا ينفع اللهم يا حي يا قيوم بحق لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين آمين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي صلى الله تعالى على سيد المرسلين وعلى آله وصحبه لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين سبحان الله والصلاة والسلام على سيد الأولين والآخرين رحمة للعالمين خاتم النبيين وعلى جميع الأنبياء والمرسلين وعلى الملائكة والمقربين ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى وسلم وبارك عليه وعلى والديه وآله وأصحابه وأهل بيته وأزواجه وأبنائه وبناته وخلفائه وعلماء ملته وأولياء أمته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا وهو العزيز الغفور صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما لبيك اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود
जुदी वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ अल्लाह करीम जल्ल जलालुहु के लायक है। जे रब करीम जल्ल जलालुहु अज असांखे ये रहमतन ऐं बरकतन भरी प्यारी महफिल नसीब फरमाई है। अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी जी हाज़री पंहिंजी दरबार पाक में हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिनकी बारगाह पाक में कबूल फरमाए। आमीन या रब्बल आलमीन। सभिनी हाज़रीन नाज़रीन ऐं सामईन जे दिल जूं नेक मुरादूं पूरियूं फरमाए। आमीन या हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिनकी सुन्नत पाक के मुताबिक जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए ऐं उन्हनि जी मोहब्बत ऐं उन्हनि जे कलमे ते असांजो ख़ात्मो फरमाए। बाबरकत महफिल में उलमा इकराम हुफ़ाज़ इज़ाम मुअज़्ज़ज़ीन ऐं नातख़ान जलवा फ़रोज़ आहिनि। भली करे आया जियो करे आया। अॼोकी हिन बाबरकत महफिल के मल्हाइण वारा ऐं हिन पुरवकार मजलिस जा मेज़बान मोहतरम जनाब भाऊ मोहम्मद अफजल साहिब आहिनि, जिन पंहिंजे बाबा साईं के ईसाले सवाब जे लाइ यानी सवाब पहुंचाइण जे हवाले सां नंगर न्याज़ ख़त्मन दुरूदन ऐं अॼोकी हिन महफ़िल जो एहतमाम कयो आहे। असां अहले सुन्नत व जमाअत जे अक़ीदे मूजिब को भी मुसलमान अल्लाह जल्ल जलालहू जे खातिर को नेक अमल करे तो उन्हीं जो सवाब कंहिं ॿिए मुसलमान जे हवाले करे त रब करीम जल्ल जलालहू उहो सवाब उन माण्हू ताईं पहुचाए छॾींदो आहे। को मुसलमान ॿिए जे लाइ दुआ घुरे, उन दुआ जो असर बि अल्लाह सुब्हानहु व तआला ॿिए ताईं पहुचाए छॾींदो आहे। बराबर आहे त जंहिंजे हवाले सवाब कयो थो वञे या दुआ कई थी वञे वो हाल हयात दुनिया में हुजे या दुनिया मझा गुजर करे वयो हुजे या अञा को दुनिया में आयो ही ना है। मसलन पंहिंजे औलाद जे लाइ क़यामत ताईं जेका थियण वारी औलाद आहे
उन्हें जे हवाले को सवाब करे या उन्हनि जे लाइ दुआऊं करे तो अहले सुन्नत व जमात जे अकीदे मूजिब या दुआ भी उसी ताईं पहुंचंदी आहे ऐं इहो सवाब उसी ताईं पहुंचंदो रहंदो। सुन्नत जमात में कंहिंजो भी इख्तिलाफ न आहे। कुछ माण्हुनि जा इन मसाले में इख्तिलाफ आहिनि जेको माण्हू मरी वियो सो छुटो अल्लाह जाने ओ माण्हू जाने पंहिंजा अमल हुनजी क़बर छॾाईंदसि पंहिंजा अमल उनखे क़यामत में छुटकारो ॾियारींदा। बाक़ी असांजूं दुआऊं या असांजूं ख़ैरातूं उनके को भी सवाब न थींदो न छुटकारो ॾियारींदा न उन्हीं जो को उनके अजर सवाब मिलंदो। हिकड़नि माण्हुनि सो भी कलमे को मुसलमान थी करे एतराज कंदा है पर कुरान ऐं हदीस पाक जे रूह सां ही साबित आहे त कंहिं भी मुसलमान मोमिन मय्यत जे लाइ दुआ कई वञे या ख़ैरात कई वञे उनजो सवाब उसी ताईं पहुचायो वञे त अल्लाह सुब्हानहु व तआला ओ सवाब ऐं दुआ मय्यत ताईं पहुचाए छॾींदो आहे। ऐं उन्हीं जे सवाब ऐं दुआ जे पहुचण सां जेकॾहिं मय्यत गुनाहगार आहे त उनजा गुनाह बख़्शबा आहिनि। जेकॾहिं हू अज़ाब में आहे त उतां उनखे तख़फ़ीफ़ थींदी आहे। जेकॾहिं हू जन्नत में आहे त पोइ उन्हीं जो दर्जो बुलंद थींदो आहे। एड़ियूं हदीसूं असां वटि मौजूद आहिनि। ही असांजो अक़ीदो क़ुरान ऐं हदीस पाक जे मुवाफ़िक़ आहे। अहले सुन्नत व जमात जो को भी अक़ीदो ऐं को भी अमल क़ुरान ऐं हदीस पाक जे मुखालिफ़ न आहे। बल्कि असांजे उलमा साम्हूं क़ुरान रखियो हदीस रखी पोइ पंहिंजो अक़ीदो रखियो ऐं इहो अक़ीदो असांखे जेको आहे असांजो अक़ीदो इहो अक़ीदो असांखे अल्लाह जल जलालुहु अता फरमायो मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे असहाबन सगोरन अता फरमायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे अहल बैतन इहो असांखे अक़ीदो अता फरमायो आहे। सुभान अल्लाह। इन्हीं अकीदे ते अल्लाह सुब्हानहु व तआला जा औलिया इकराम वे गौस हुजन या कुतुब हुजन या कलंदर हुजन या रब्बानी उलमा ये सब जो सब उन्हीं अकीदे ते रहा है जेको अकीदो असां अहले सुन्नत व जमात जो आहे। सुभान अल्लाह। सुन्नत जमात का सिवा कंहिं फिरके जे अंदर मौलवी थींदा हाफिज थींदा दानश्वर थींदा लेकिन औलिया अल्लाह को न थींदो। सब जो सब जेके वली थी आहे से अहले सुन्नत व जमात मंझाई थी आहे। छो जो वली जी माना है दोस्त। औलिया अल्लाह माना अल्लाह जो दोस्त। अल्लाह जल जलालू उन्हीं खे ही दोस्त बनाईंदो आहे जेको रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत करण वारो हुजे उन्हीं सां प्यार करण वारो हुजे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मजा जंहिं ऐब कढिया या तानो हयो
हुंजे इल्म में तानो हणे या हुंजे हुस्नो जमाल जे अंदर तानो हणे या हुंजे कमाल इबादत जे अंदर तानो हणे ता उहो मानू तड़ियल हूंदो आहे अल्लाह जल जलालू के पूरी कायनात जे अंदर जेको प्यारो आहे सो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बरकत आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तोखे जेका शे प्यारी हुंदी तू उन्ही जी कदा गिला बर्दाश्त कोन करे सकदे तू उन्हीं जी तारीफ बुधी तुझी दिल खुश थी तू को उन्हीं के चाहिए भी सही तो मुझे प्यारी चीज जी तारीफ करी रही है तू निशान पाने मोहब्बत भी कंदे तो तुझे चाहत वाली चीज सा ही प्यार करे रहो आहे तो अल्लाह सुब्हानहू व तआला के पूरी कायनात जे अंदर पूरी मखलूक जे अंदर प्यारे मां प्यारी का शे आहे तो तुझो नबी आओ तुझो नबी आओ नबी जन जो नबी आहे नारे तकबीर अल्लाहु अकबर जिंदाबाद खत्मे नबूवत जिंदाबाद नारा हैदरी हदीस कुदसी मशहूर मारूफ अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमाता कुल्लुहुम यतलबून रिदाई यानी पूरी कायनात मुंहिंजी रिज़ा तलबी दी आहे ते अल्लाह तू राजी थी मौलवी चवन त रब तू राजी थी फकीर चवन ते अल्लाह तू राजी थी उलमा चवन वज़रा चवन वक्त जा बादशाह शहंशाह चवन मिस्कीन गरीब भी चवन मर्द भी चवन ज़ाइफा भी चवन त मौला तू राजी थी मलाइक चवन त मौला तू राजी थी पखी पुखण चवन ते अल्लाह तू राजी थी समुंड जो लहरियों चवन ते अल्लाह तू राजी थी हवा जा झोंका चवन ए अल्लाह तू राजी थी लेकिन अल्लाह जल जलालू फरमाइंदो वा अना अतलुबु रिदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा सोना मां तुझी रिज़ा तलबी दो अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार यार साईं तेरे तरीके साईं खजूना साहब जिंदाबाद आमीन अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए मुझे हबीब है पूरी कायनात मुझे रिज़ा तलबे थी आई मां तुझी रिज़ा ॾिसंदो आहियां जंहिंमें तू राज़ी हूंदो आहीं तीअं ई मां कंदो आहियां जंहिंमें भी तू राज़ी थी पई कॾहिं तुंहिंजी रज़ा थी पवंदी आहे तो जॾहिं खां वठी चंड जोड़ियो वो पंहिंजे रूटीन सां हलंदो रहियो पंहिंजी मंज़िलनि ते कॾहिं अधु थियो कॾहिं चौथो हिस्सो कॾहिं मुकम्मिल थियो लेकिन चंड के कॾहिं अल्लाह जल जलालू ज़मीन ते न लाथो पर जे यार जी रिज़ा थी पवे वो अल्लाह जल जलालू फरमाइंदो आ हाणे चंड्रियो आसमान से न हलंदो तुझी रिज़ा जे खातिर असा के जमीन ते भी तोके हलाई ॾेखारी छो जो रिज़ा तुझी तलबणी आ असा के जंहिंमें तू राज़ी थी जॾहिं खां वठी अल्लाह सुब्हानहू व तआला सिज खे जोड़ियो आहे वो हमेशा उभरंदे खां निकिरंदो आहे उलहंदे तरफ़ वेंदो आहे
मशरिक का निकरे तो मगरिब जे तरफ वींदो आ हमेशा इएं चंद सिज हलंदो रहियो आ कदा मगरिब का कोन निकतो आ पर जे हुजूर अली सलातो सलाम जी रिजा थी पवे त अज मगरिब का सूरज निकरे त अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाइंदो आ त मुंजा यार मां तोखे राजी करण जे लाए मशरिक और मगरिब भी तब्दील करे मां मगरिब का सूरज कभी भी देखारी छो जो रिजा तुंजी आहे कुदरत असांजी आ असांजी कुदरत जाडो का चीज महाल त आहे कान का जंहिंमें तू राजी थी पवी असां त तुंहिंजे लाइ बैतुल मुक़द्दस क़िबलो कयो होसी पर तुंहिंजी रिज़ा थी पई त बैतुल्लाह मुंहिंजे लाइ क़िबलो थिए क़िबलो त असांजो हुओ पर तू जे बैतुल्लाह में राजी हो थी त असां पंहिंजा क़िबलाई तब्दील करे छॾिया सुभान अल्लाह हर क़िबलाई तब्दील करे छॾिया से जंहिंमें तू राजी पियो थी असां इएं ई तोखे राजी कयो से जॾहिं इंशाअल्लाह ताला ही जमायत आले सुन्नत जेका रसूल करीम अलैहिस्सलाम जे नाले ते जिए थी उन्हीं जे नाले ते मरे थी इंशाअल्लाह ताला उन जे नाले ते क़यामत जे ॾींहुं उथंदी अॼु दुनिया ताना था हणन ते ही मौलवी ही जमायत छा करे रही आहे असा के मिलाद ते ताना लगल असा के या रसूल अल्लाह चवण ते ताना लगल असा के अजान का पहरा दुरूद और सलाम जे पढ़न ते ताना लगाई रहा है असा सब ताना रसूल अल्लाह जे सदके बर्दाश्त कया है इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मदीने वाले घोट जी हिन गुनहगार जे मथा जन नजर पवंदी तो अल्लाह तबारक व तआला जे चंड के चीरे सके तो हिन गुनहगारन जा गुनाहन वारा दफ्तर भी चीरे खत्म करे के जन्नती बनाए सके अल्लाह जल्ल जलालू जे आडो त का चीज मुहाल आहे कान का उन्हीं जे आडो त हर चीज मुमकिन आहे उनकी कुदरत में आ रब्बुल आलमीन जल्ल जलालू इरशाद फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वजन बरकतन वारी आ उहा ज़ात जंहिंजे दस्ते कुदरत में पूरो मुल्क आहे में आ उन्हीं जी ताकत में आ उन्हीं जे कब्जे में आ अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो वा हुवा अला कुल्लि शैइन क़दीर ऐं हर शइ जे मथां हो ताकत वारो आ बस वारो आ कुदरत वारो आ उन्हें अल्लाह सुब्हानहू व तआला के एडी वडी ताकत और कुव्वत पंहिंजी मर्जी मौजब पंहिंजी ताकत मौजब आसमान के बिना थंभन जे कायम करे सके थो पंहिंजी ताकत ऐं मर्जी मौजब इन ज़मीन के पानी जे मथां बिहारे वञे थो जबलन के बिहारे वञे थो हवाउन के चालू करे वञे थो जन्नत के पंहिंजे हुक्म साण सिंगारे रहियो आ जहन्नम के पंहिंजे हुक्म साण ॿारे रहियो आ मुंहिंजा दोस्तो अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजी कुदरत और ताकत साण कन्ने जे अंदर मिठाण पैदा करे रहियो आ मिर्चन जे अंदर कराण पैदा करे रहियो आ समुंड जे अंदर चहराण पैदा करे रहियो आ माखी जे अंदर मिठाण पैदा करे रहियो आ ये अल्लाह तबारक व तआला जे वस में आ ताकत में आ कुदरत में आ अल्लाह जल्ल जलालहू के वडी ताकत आए वो असा जो खालिक है मालिक आए असा सभई उन्हीं जा बाना आयो नबी भी उन्हीं जा बाना है वली भी उन्हीं जा बाना है इमाम भी उन्हीं जा बाना है मक्के जा शहंशाह बादशाह ये सभई उन्हीं जा बाना है हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो मौलाना तार तू बिया मिड़ई मंगना
तू दातार तू ॿिया सभई तोखां घुरण वारा वाबी कालात को वेराइण वारा उहे हूंदा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो इन्नमा अना क़ासिम वल्लाहु युअती ॾियण वारो अल्लाह ऐं वेराइण वारो मां मुस्तफा करीम आहियां ॾियण वारो त हिकिड़ो ई अल्लाह वेराइण वारा मदीने जा घोट आहिनि हजरत लाल लतीफ़ सरकार साईं रब करीम जी दरबार में अर्ज़ कयो त मौला दातार त तूं बिया मिड़ई मंगना मीह बि मुताइता वसल पर सदा वसी तू मौला मथा बुड़ो मलाहिम बाझो थोरो आवाज बुलंद करे सुभान अल्लाह चओ त मज़ो अची वेंदो जे हथ खणी करे सुभान अल्लाह चवंदो त सभिनी खे वणंदो रब्बुल आलमीन जल जलालो इरशाद फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वजन बरकत वारी आहा ज़ात जंहिंजे दस्ते कुदरत में पूरो मुल्क आहे व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर हर शइ जे मथां हो ताक़त वारो आहे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हया ओहो अल्लाह जे मौत के भी पैदा फरमायो हयातिया के भी पैदा फरमायो छाजे करे अल्लाह ताला हयाती दिनिया वरी रब करीम छो असा के मौत दिनो आ लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला ता अल्लाह तबारक व तआला तव्हां के आज़माए केरा तव्हां मंझां जेके सुठा कम करे ही जिंदगी अल्लाह ताला सुठन कमन जे लाइ ॾिनी आहे ही जिंदगी नी जलाए ना है तो बस अचो दुनिया में पो खाओ पियो सुम्हो कमायो ऐं पो मरी वञो ये तो जानवर है खाइन था पियन था आराम भी कन था मरण भी था इंसान जानवर ना है इंसान अशरफुल मखलूकात है सबनी कना बड़े शरफ वारो हजरत इंसान आहे इंसान जी पैदाश मकसद अल्लाह सुब्हानहु व तआला बुधाए पियो त मूं तव्हां खे छो पैदा कयो जिंदगी छो ॾिनम वरी मथां मौत छो ॾिनो अथम लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला अल्लाह ताला आज़माइश करे तव्हां जी त केरा तव्हां मंझां जेको चङा कम थो करे चंगन कमन करण जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला असां खे ही जिंदगी अता फरमाई व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर ऐं उहो अल्लाह सुब्हानहु व तआला अज़ीज़ भी आहे तो गफ़ूर भी आहे अज़ीज़ माना गालिब जेको हिनजी नाफरमानी थो करे सो अल्लाह खां परे न वेंदो अल्लाह सभिनी जे मथां गालिब आहे ईअं न चवे त को मैदान महशर में मां कुंड पासो वठी वेही रहंदुसि या को मां लिकी वेंदुसि या भॼी वेंदुसि कंहिंजी ओट या आड़ में अची वेंदुसि या जो वॾो टोलो जन्नत में वेंदो त गॾिजी पवंदो सान ईअं न आहे अल्लाह ताला खां का बि चीज़ छुपियल न आहे का बि चीज़ लिकियल न आहे उहो अलीमुम बिज़ातिस सुदूर सीनन जे अंदर जेके लिकल राज आहिनि माण्हू कढनि सीनो सीने सां ढाकुर थो पाए पर हिन सीने खे ख़बर न आहे त हुन सीने जे अंदर छा आहे हुन सीने खे ख़बर न आहे त हिन जे सीने में छा आहे सीनो सीने में मिलियो पियो आहे ढाकुर बि पाए रहियो आहे पर हिन सीने जे मिलण सां बावजूद बि हीर जे राज जी हुनखे ख़बर न
ना है हुनजे सीने जे राज जी हिनके ख़बर ना है पर अल्लाह तबारक व तआला फरमाइंदो आहे वा हुवा मअकुम ऐनमा कुंतुम अमा काथे भी हुजो पर रब तव्हां सां गॾु आहे वो तव्हांजे सीननि जा राज समझे थो ॼाणे थो तव्हांजे सीने जे अंदर राज बाद में ईंदो आहे पर अल्लाह ताला खे अज़ल खां ख़बर आहे तुंहिंजे सीने में छा ईंदो वो अज़ल खां ॼाणे थो असां बुरा था कयूं भलो था कयूं असल खां असांखे ॼाणे पियो हुन चला न तो अल्लाह ताला जाने तो केर थो अमल करे न बल्कि असांजे लाइ दलील आहे मतलब क़यामत जॾहिं को चवे तो मौला तू मूंखे छॾींदा मूंखे ॾिसींदा त मां कहिड़ा अमल थो कयां रब करीम असांखे दलील तौर ते हे मलाइक वेहारे छॾा कुल्हनि ते साॼे खाॿे कुल्हनि ते मलाइक वेठा आहिनि ही नेकियूं लिखी रहियो आहे ही बदियूं लिखी रहियो आहे पोइ सभु क़यामत जे ॾींहुं दफ़्तर आॾो अची वेंदा अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए इक़रा किताब ये पंहिंजो किताब पाण पढ़ तो केड़ा अमल कया हुआ अण पढ़ियो बि पढ़ियल थी वेंदो हिते भली अण पढ़ियो आहे अरबी भी नथो समझे बी बोली नथो समझे बरोच की गिरोह की मसलन या पश्तो या सिंधी आहे लेकिन क़यामत जे ॾींहुं जॾहिं अल्लाह फरमाए इक़रा पढ़ तो उनके पाणे बोली बची वेंदी पढ़ण बची वेंदो इल्म भी अची वेंदो वो पाणे वो किताब पढ़ण पंहिंजो शुरू करे ॾींदो अल्लाह जल जलालुहु का चीज बुझी ना है का चीज छुपियल ना है का चीज लिखल ना है असां अल्लाह का भजी कोन वींदासीं सभिनी के अल्लाह जल जलालुहु जो साम्हूं अचणो आहे पर ही दुनिया अल्लाह ताला असांखे आखिरत जे लाइ पोख करे ॾिनी आहे हिते सुठो बिज पोखींदो त अॻिते तव्हांखे सुठो हासिल थींदो हिते सुठो अमल कंदो ऐं पोइ हिकिड़े अमल जा अल्लाह से कई अजर अता फरमाईंदो आहे ये न समझे केर त यार जिंदगी गुजरी वई गुनाहन में हाने उम्र चढ़ी वई कुराड़ो थी बस हाने मां केड़ा नेक अमल कंदुस ठीक आ कुछ गुजरी वई कुछ गुजरन दे न बल्कि मरण ताईं तुंहिंजो टाइम आहे अल्लाह जी रहमत मचा नाव में न थी जाए अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमाइंदो अला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ अल्लाह ताला जी रहमत मचा नाव में न थियो बेशक अल्लाह ताला सभई गुनाह बख्श करण वारो आहे रहमत असांजे गुनाहन खां कुशादी आहे हिकिड़ो दफ़ो त तूं अल्लाह ताला जी दरबार में हली आ रब करीम जल जलालुहु इरशाद फरमाइंदो आहे इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात जेको भी तो बहताए थियो ऐं पंहिंजो ईमान मजबूत कयाई नेक अमल शुरू करे ॾिनाई अल्लाह तबारक व तआला उन्हीं जा गुनाह बख्श फरमाईंदो पर गुनाहन जे बदले में उन्हें के नेकियूं अता फरमाईंदो को भी एड़ो सखी ना है जेको गुनाह जे बदले में को नेकी दिए पर अल्लाह जल जलालुहु फरमायो जड़ा तवा तौबा ताए भी थी दो तो जिंदगी में जितना भी तवा गुनाह कया होंदा वे गुनाह तो अल्लाह ताला माफ फरमाइंदो पर उन गुनाहन जे बदले में रब करीम तवा के नेकियूं अता फरमाए अल्लाह जे वेठो थी त ॾिसो रब जे आॾो झुकी त ॾिसो पंहिंजे मालिक खे पंहिंजो मालिक समझी त ॾिसो हू एतिरो मेहरबान आहे असांजो तसव्वुर ई एतिरो न आहे असां सोचे बि कोन था सघूं त एॾो वॾो मेहरबान आहे हुन फरमायो त मां अरहमुर
राहिमीन आया सब का वधीक मां रहम करण वारो सबका वधीक रहम करण वारो त अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभनी खे पंहिंजे दरवाज़े ते झुकण जी तौफीक अता फरमाए आमीन चो दोस्तों अने सभई नंढा वॾा स्टेज वारा साम्हूं वारा गॾिजी मूंसां बुलंद आवाज़ सां ही प्यारो दुरूद शरीफ पढ़ंदा हलो त मां अञा पंहिंजे मौज़ू खे अॻिते हलाया सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कभी जुबान खामोश न रहे अजे सुने नबी दे सलात पढ़ी रहा आयो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिने इरशाद फरमाइंदा जेको एक दफो मुते सलात पढ़ंदो अल्लाह तबारक व तआला उनी जे मथा 10 रहमतों नाज़िल फरमाइंदा अब हदीस बुधी आली मां हिकड़ो दफो सलात पढ़ा मुझे मथा 10 रहमतों अल्लाह ताला नाज़िल फरमाए हजरत क़िबला से मुफ्ती नज़ीर अहमद साहिब जिल हिकड़ो दफो सलात पढ़ल अल्लाह ताला उन्हीं जे मथा 10 रहमतों नाज़िल फरमाए 10 मुझे मथा 10 साईं मौली साहिब जे मथा 20 रहमतों थी वयो वरी मौलाना इनामुल्लाह साहिब हिकड़ो दफो सलात पढ़े अल्लाह ताला उन्हीं जे मथा 10 रहमतों नाज़िल फरमाए हाणे ये 30 रहमतों थी वयो वरी भाऊ मोहम्मद अफजल साहिब हिकड़ो दफो सलात पढ़े अल्लाह ताला उन्हीं जे मथा वरी 10 रहमतों नाज़िल करे हाणे घणे थियूं 40 थी वई शफी फकीर वरी हिकड़ो दफो सलात पढ़े 10 रहमतों इन्हीं जे मथा अचन हाणे घणियूं थियूं 50 हाणे असां पाण में गणियूं त असां घणा हिते वेठा आहियूं हर माण्हू जे मथा 10 रहमतूं को अंदाज़ो लगाइजे त अल्लाह जी केॾी वॾी रहमत असां ते नाज़िल थी रही आहे फर्श खराब थी पवे न हिकड़ो करो हिकड़ो बदनो मथा तो लेटाओ पाक थी वेंदो आहे जमीन पलीद थी पवे मथा पानी वसे या पंप खणी बीह साफ कर वो जमीन पाक थी वेंदी आ कपड़ो पलीद थी पवे नल जे हेठा रखी तो छछोली से तो कपड़ो पाक थी वने एडी वडी रहमत अल्लाह जी जरा नाज़िल थिए हाणे बुधा त असा जे गुनाह जी पलीदी रहंदी ने सुभान अल्लाह अचो सभई बुलंद आवाज सा कुंजी जुबान खामोश न रहे जेको चवे तो मुझी बख्शिश थिए अज रब जी रहमत नाज़िल थिए बुलंद आवाज सा पढ़दा हलो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालु इरशाद फरमाइंदो आ उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि बयान कंदो आ जेके माण्हू पंहिंजे गुज़री वियल मोमिननि खे दुआउनि में यादि कंदा आहिनि दुआउनि में जेके यादि कंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम उहे माण्हू जेके इन्हनि खां बाद में आया कुरान करीम जो 28वां सिपारो सूरत हशर आहे आयत नंबर 10 आहे खोले रब करीम जे कुरान के ॾिसो अल्लाह तबारक व तआला मोमिननि जी तारीफ़ फरमाई आहे रब करीम फरमाइंदो आ तो ए मोमिन जेके पंहिंजे गुज़री वियल वारनि जे लाइ दुआ घुरंदा आहिनि हिकड़ा अॻ में गुज़री विया हिकड़ा जेके बाद में आया बाद वारा अॻियनि जे लाइ दुआ कंदा आहिनि रब करीम फरमाइंदो वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना जेके बाद में
आया उहे चवंदा ते अल्लाह तो असां के बख्श फरमा वाले इख्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान ओए असांजा मुसलमान भाइर जेके असां खां पहिरां गुज़री वया ए अल्लाह तो उन्हनि खे भी माफ़ फरमा। सही तर्जुमो सही कयो तो माशाअल्लाह त उन्हनि खे भी माफ़ फरमा जेके असांजा ईमान वारा भाइर असां खां पहिरां गुज़री वया दुनिया छॾे वया उन्हनि खे भी माफ़ फरमा। जेकॾहिं दुआ फ़ाइदो न ॾिए हा त अल्लाह ताला कॾहिं भी मोमिन जी इहा ॻाल्हि बयान कोन फरमाए हा बल्कि अञा भी मना करे हा त कंहिंजे लाइ दुआ न घुरो जेको मरी वियो सो असांजे हवाले आहे असां ॼाणूं या मैयत ॼाणे तव्हांजो विच में छा वञे। तव्हां केरु थींदा आहियो सिफारिश करण वारा तव्हां केरु थींदा आहियो उनजी शफ़ाअत करण वारा उनजे लाइ बख़्शिश जी दुआ घुरण वारा हुन जेके अमल कया हूंदा मां पाण जो हिसाब वठंदोसांस न बल्कि रब करीम फरमायो मोमिन जो इहो तरीक़ो न आहे त जेको मरी वियो मरदूस न ख़त्मो न दुरूद न बल्कि मोमिन जो तरीक़ो आहे जेको गुज़ारे वियो उनखे हमेशह पंहिंजे दुआनि में यादि कंदो रहंदो आहे हमेशा उनके दुआन में याद कंदो वो चवंदो आहे ते अल्लाह तू मूंखे बख़्श कर जाते पंहिंजे लाइ बख़्श जी दुआ घुरंदो आहे उते मोमिन जे लाइ बि बख़्श जी दुआ घुरंदो आहे ऐं इहा दुआ अल्लाह सुब्हानहू व तआला जी दरबार में कबूल ही कबूल होती है। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए फ़इज़ा लहक़तहु कान अहब्ब इलैहि मिन दुनिया व मा फ़ीहा जॾहिं इहा दुआ जो मैयत लाइ घुरंदो आहे इहा दुआ जॾहिं ओसी ताईं पहुचंदी आहे मैयत ताईं पहुचंदी आहे त पोइ कान अहब्ब इलैहि मिन दुनिया व मा फ़ीहा उन मैयत जे लाइ दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जा भी चीज़ आहे जेकॾहिं कंहिंजे हवाले कयो उन माण्हू खे केॾी ख़ुशी थींदी कंहिं माण्हू खे तव्हां थोरो नंढी गिफ्ट कंदा आहियो त उनखे ख़ुशी थींदी आहे पर जेकॾहिं पाकिस्तान सॼो हुनजे गिफ्ट में ॾेई छॾियो त उनखे ख़ुशी केॾी थींदी। अॼु नवाज़ शरीफ तां नेब पंहिंजा केस ख़त्म करे त उनखे केॾी ख़ुशी थींदी ज़रदारी खे आज़ाद करे वरी उनखे ॿियो दफ़ो सदर बनाए वञे त केॾी ख़ुशी थींदी। हे तो खुशी में ही मरी पवंदा बेड़ा पर को पाकिस्तान जी बादशाही न रूए जमीन जी बादशाही अमेरिका अफगान हिंदुस्तान चीन सोमालिया टोटल मुल्क दुनिया जा ये सभिनी जो अकेलो बादशाह बनायो वने वरी हर चीज जे मथा उनके कंट्रोल मिले पानी जा खजाना पेट्रोल जा खजाना डीजल जा खजाना एड़ी तरह उनके सोन चांदी जा खजाना दुनिया जो कंसू ये सब उन्हीं जे हवाले हुजन उनके केडी वडी खुशी थींदी पर हुजूर अलैहिस्सलाम फरमायो दुनिया जे बादशाह के एड़ी खुशी न थींदी आ जेड़ी खुशी मैयत के दुआ जे पहुंचण साण थींदी आ। आज बाबू मोहम्मद अफजल साहब पंहिंजे बाबा साहब के खुश करण जे लाइ रुगो पाण दुआ नथो करे एडी वडी जमायत घुराए थो जंहिंमें अल्लाह जा सालिमान उलमा हाफिज फकीर सिफत दरवेश सिफत इंसान ये सब घुराए वो एडी वडी ही मेड़ अल्लाह जी दरबार में दुआ कंदी त पोइ उनखे केडी न वडी खुशी उनजे बाबा साहब के हासिल थी। ये दुआओं असी ते पहुंचन थी कि कुरान करीम में हदीस पाक जरूर असा बाकी रहियो त ही असा जो खत्मा था कयूं यो सवाब उसी ताईं पहुचे थो या न इन जे लाइ मां हिकिड़ी हदीस पाक तव्हां जे आॾो बयान करण जो इरादो कयां थो। सुभान अल्लाह अबा थकात कोन आहे भुख त कान लगी आहे माशाअल्लाह। जबल में सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु तआला अन्हु इन हदीस पाक जा रावी आहिनि। सुभान अल्लाह। ऐं इहा हदीस पाक अल मुअजमुल औसत जे अंदर अल्लामा इमाम तबरानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जिन बयान फरमाई आहे।
हदीस जो नंबर आहे 6504। सैयदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाई था समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजे कन्ननि सां हुज़ूर अलैहिस्सलाम जिन खां ॿुधो त पाण फरमाइनि पिया छा पे इरशाद फरमायूं पाण फरमायूं मा मिन अहलि बैत यमूतु मिनहुम मय्यत कंहिं बि घर वारनि मां को माण्हू गुज़ारे थो वञे फयतसद्दक़ून अन्हु बअद मौतिह उन्ही जे मरण खां बाद